बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। काफ़ी आबादगारनि जा सुवाल आहिनि, उन्हनि जा जवाब ॾियूं था। उमेदु कंदासीं त इंशाल्लाह तव्हांखे जवाब पसंदि ईंदा, वीडियो बि पसंदि ईंदी। ऐं तव्हांखे गुज़ारिश आहे असांजे पेज खे लाइक एंड शेयर ज़रूरु कंदा कयो, सपोर्ट कंदा कयो। तव्हांजा जेके सुवाल हुजनि उहे कमेंट में लाज़मी लिखंदा कयो। सभिनी खां पहिरियां सुवाल आहे त सरेह जो ॿिज फ़ी एकड़ ते केतिरो ॾिजे। हाणे असां ॻाल्हि कईसीं सिंध राया जे बारे में, त सिंध राया हिकिड़ो हाई यील्डिंग तमामु ज़बरदस्त ॿूड़ो हणण वारो हणण वारी जिन्स आहे। त मां सम्झां थो त सिंध राया जो सुठी बनी जेका असांजी क्वालिटी सॉइल आहे, ठीकु आहे, सुठी ज़रख़ेज़ ज़मीन आहे, उन जे लाइ सिंध राया जो ॿिज 2 किलो फ़ी एकड़ ते काफ़ी आहे। ठीकु आहे, 2 किलो जो मतिलबु इहो आहे त एकड़ असांजो 43,560 स्क्वायर फुट हुजे। उन में जेकॾहिं तव्हां न्यूट्रिएंट्स जी मैनेजमेंट सही था रखो, उनखे रिच फर्टिलाइज़र ॾियो था, बहितर फर्टिलाइज़र मैनेजमेंट कयो था, पाणी जी सही ऐं पोखी टाइम ते कयो था, त इनशा ताला तव्हां 35 मणनि ताईं फ़ी एकड़ पैदावार खणी सघो था, एवरेज खणी सघो था। जेकॾहिं मिसाल तमामु सुठी बनी जेका जंहिंखे असां चऊं था, त उन में जेकॾहिं तव्हां पाउ घटि कंदो बहितर रहंदो, जेकॾहिं वधाईंदो त उहो असांजो प्लांट पॉपुलेशन वधी वेंदी ऐं असांजो ज़मीन फ़सुलु असांजो ॿूड़ो सुठो न हणंदो ऐं ॿूड़ो सुठो न लॻंदो त लाज़मी ॻाल्हि आहे असांजी पैदावार फ़ी एकड़ ते घटि ईंदी। हिकिड़ी ॻाल्हि इहा क्लियर थी वई त जेकॾहिं सुठी बनी आहे त उन ते 2 किलो फ़ी एकड़ जे हवाले सां, पर जेकॾहिं बनी कसी आहे त 2.5 खां 3 किलो असां सीड रेट ॾेई सघूं था। कसी जो मतिलबु आहे कलराठी आहे, हल्की कलराठी ज़मीन आहे। सिंध राया तव्हां हल्की कलराठी ज़मीन ते बि लॻाए सघो था, सीड रेट थोरो वधाए करे लॻाए सघो था। उन खां अलावा ज़मीन सख़्तु आहे, उन खां अलावा ज़मीन ॿिज रखे थी, उन खां अलावा ज़मीन वारियासी आहे, त सीड रेट तव्हां वधाए सघो था। सिंध राया, ॿियो सुवाल हुयो त सिंध राया सरेह जी जेका जिन्स आहे उहा कहिड़नि इलाइक़नि में पोखे सघूं था। कोशिशि कयां थो इलाइक़नि जा नाला खणूं था, डिस्ट्रिक्ट्स जा नाला खणूं था, पर जेकॾहिं रहिजी वेंदो तव्हां सुवाल पुछंदो त उहो असां तव्हांखे ॿुधाए वठंदासीं तव्हांजे इलाइक़े में लॻाए सघो था या नथा लॻाए सघो। पर ओवरऑल सिंध कवर कंदासीं। लाड़काणो, जेकाबाद, कंदकोट, शिकारपुर, दादू, सखर, ख़ैरपुर, नवाबशाह, मटियारी, हैदराबाद, टंडोअलियार, सांगड़, उमरकोट, मीरपुर ख़ासि, टंडो मोहम्मद ख़ान, बदीन, ठट्टा, इन्हनि डिस्ट्रिक्टनि में तव्हां लॻाए सघो था। को मसइलो कोन्हे को, तव्हांजी बनी जेकॾहिं सुठी आहे, तव्हां महिनती आबादगार आहियो, त सिंध राया जी वैरायटी तव्हां ज़रूरु लॻाए सघो था। हाणे इहा ॻाल्हि क्लियर थी वई, डिस्ट्रिक्ट्स बि क्लियर थी विया, इलाइक़ा हिननि में जेके तव्हांजा डिस्ट्रिक्ट अचनि था, पोइ तव्हांजो तलको आहे, यूसी आहे, उहो बि उन डिस्ट्रिक्ट में अची थो वञे, इहे तव्हांखे ॿुधाए छॾियासीं। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो ॿियो सुवालु आहे, तमामु अहम सुवालु आहे, त सारी जे फ़सुल खां पोइ कणिक ऐं सरेह जा फ़सुल जॾहिं असां लॻाईंदा आहियूं, त कुझु असांजा इलाइक़ा आहिनि जीअं घोटकी आहे, लाड़काणो आहे, दादू आहे, जिते मतिलबु सैलाबी बनियूं आहिनि, जिते मतिलबु सारी खां पोइ आबादगार हर नथा लॻाए सघनि। अहिड़ी बनी जेका मुसलसल मॉइस्चर रखंदी आहे, त आबादगार चवनि था त उन्हनि में जेकॾहिं असां सारी या कणिक लॻायूं त कहिड़ा फ़र्क़ु पवंदा। हमेशह जे वांगुरु गुज़ारिश कंदासीं, जॾहिं बि कोशिशि कंदासीं हिकिड़ो फ़सुलु असांजो लॻल हुजे, उन खां पोइ असां ॿिए फ़सुल जे लॻाइण जे लाइ असां घटि में घटि हिकिड़ो हर लाज़मी ॾींदासीं, ज़मीन खे खोलींदासीं। ज़मीन खे न खोलींदासीं त ॿूटे जी पाड़ असांजी सही नमूने सां न वेंदी। ॿूटे जी पाड़ जो मतिलबु हूंदो आहे, ॿूटे जी पाड़ इनिशियल स्टेज में ईअं सम्झो पाणी हूंदी आहे। जेकॾहिं मिसाल पाणी तव्हां फर्श ते हारींदो त लाज़मी ॻाल्हि आहे उहो फर्श ते मॉइस्चर न हूंदो, फर्श ते मतिलबु फर्श सख़्तु हूंदो त उहो हेठि न वेंदो। पर जेकॾहिं खुलियल बनी ते तव्हां पाणी हारींदो त उहो तव्हां जेतिरो पाणी हारींदो तव्हांखे फील ई कोन थींदो त असांजी बनी में अंदरि पाणी वियो आहे। ठीकु आहे। मुसलसल सारियुनि जे फ़सुल में असांखे पाणी ॾियणो हूंदो आहे। पाणी ॾियण जे करे ज़मीन असांजी सख़्तु थी वेंदी आहे।
हाणे जेकॾहिं ज़मीन सख़्तु हूंदी खुलंदी न त लाज़मी ॻाल्हि आहे नओं जेको बि फ़सुलु लॻाईंदासीं ईअं छट कंदासीं त उहो असांजो सही नमूने सां ग्रोथ न कंदो। उन में असांजा गंदगा जेके हूंदा उहे असांखे नुक़सानु ॾींदा। गंदगा जे करे असांजे जेको ॿियो फ़सुलु असां लॻायूं था उहो प्रॉपर उन जी ग्रोथ न थींदी। सॉइल ऐं सीड जो कॉन्टेक्ट सही न थींदो, मतिलबु सॉइल उन ॿिज खे सही नमूने सां जर्मिनेट न कंदी, उन ॿिज खे न्यूट्रिएंट्स न ॾींदी, उन ॿिज जी सही परवरिश कोन कंदी। उन खां अलावा ज़मीन जो तह जेको आहे सख़्तु थी वेंदो, मथे ते में मॉइस्चर घटि हूंदो, हेठे ते में मॉइस्चर हूंदो, ज़मीन खुलंदी न त असांजो ॿिज जो पाड़ हेठि सही नमूने सां कोन ईंदी। ठीकु आहे। उन खां अलावा ज़मीन जॾहिं सख़्तु थी वेंदी त असांजा न्यूट्रिएंट्स जेके हूंदा, माइक्रो ऑर्गेनिज़म्स हूंदा, असांजा बैक्टीरिया या असांजा जेके ॿिया ऑर्गेनिज़म्स असांजा सॉइल जी हेल्थ खे वधाइनि था, उन्हनि खे मतिलबु सही नमूने सां उन्हनि जी ग्रोथ कोन थींदी। उहा ग्रोथ ज़मीन में न थींदी या उहे मतिलबु असांजे ग्रोथ असांजे ॿूटे में उहे शयूं न पुॼंदियूं, उहे मूवमेंट पंहिंजी ज़मीन में न कंदा त असांजो ॿूटो सही नमूने सां कोन थींदो। लाज़मी न आहे त ज़ीरो टिलेज ते असांजी पैदावार बिल्कुलु घटि अचे, वधीक बि अची सघे थी, पर इहे कुझु नुक़सानात आहिनि। उन्हनि जे बचण जे लाइ तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त घटि में घटि हिकिड़ो हर असां लाज़मी ॾींदासीं, पोइ असां जेको आहे पंहिंजो ॿियो फ़सुलु लॻाईंदासीं। इन जा नुक़सानात आहिनि, पर जेकॾहिं मजबूरी आहे, मॉइस्चर नथो ख़तमु थिए त तव्हां ज़ीरो टिलेज ते ड्रिलिंग करे जेको आहे तव्हां कणिक ऐं सरें लॻाए सघो था। असांखे कुझु न कुझु पैदावार ज़रूरु मिलंदी। पोइ जॾहिं तव्हां इहे फ़सुलु कढो त कोशिशि करे ॿनी खे जॾहिं सुके ॿनी ख़ुश्क थी वञे त सुकी वारा हर लाज़िमी ॾिजो। उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। हाणे जेके तव्हांजा सवाल हूंदा उन्हनि जा असां जवाबु ॾींदासीं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक्यू।